ठठोमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर दोदोमल महेश्वरी मूजिब सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो ज़िले ठठे के मुख़्तलिफ़ शहरनि ठठो साकरो घारो में नंढनि वॾनि शहरनि जो दौरो कयो जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पंजाब खे का बि ताक़त न आहे जो पंजाब ईअं पंहिंजे लेखे अहिड़ा खूनख्वार मनसूबा सिंधु दरिया ते स्टार्ट करे। हुननि अॻु में ई कालाबाग डैम जा ऐलान करे हू शिकस्त खाई चुका आहिनि ऐं कालाबाग डैम न ठाहे सघिया त कमु साॻियो आहे डैम बि सिंध जो पाणी बंदि कंदा, केनाल उनखां वधीक ख़तरनाक आहिनि त सॼे सिंध जो पाणी खणी पंजाब जे रेगिस्तान में वेंदा ऐं सिंध जे कैसा वीरान थी वेंदी। त पंजाब शहबाज शरीफ़ खे का ताक़त कोन्हे। आसवली ज़रदारी इन्हनि सॼनि मनसूबनि ते उन्हनि सां सलाहकारी में बीठल आहे, बल्कि मंज़ूरी पीपल्स पार्टी जे सरबराह मुल्क जे सदर आसिफ ज़रदारी ॾिनी आहे। हाँ पीपल्स पार्टी वारा आवाम जो प्रेशर तरक्की पसंद पार्टी 4 महीननि खां वठी सिंध जे ॻोठ में जदोजहद करे पई। उन प्रेशर तहत हू चवनि था त न असां शामिल न आहियूं, असां उन्हनि सां गॾु न आहियूं। असीं चऊं था हिकिड़ो नंढो सुवाल त बाबा तव्हीं शामिल न आहियो त तव्हां सिंध असेंबली में करारदाद छो नथा पास कयो? तव्हां क़ौमी असेंबली सेनेट में छो नथा करारदाद पास कयो त ही केनाल न ठहणु खपनि, सिंध जी क़ौमी तहरीक खे इख़लाक़ी मदद मिलंदी। ॿियो इहो त शहबाज शरीफ़ जी हुकूमत जेका बीठी बिलावल जे कुल्हे ते आहे, जेकॾहिं शहबाज शरीफ़ इन खां बाज़ नथो अचे ऐं बिलावल भुट्टो पंहिंजा कुल्हा कढी छॾे हुकूमत खां, त हुकूमत त 5 मिंटनि में ढेर थी वेंदी। त इन करे सिंधी माण्हुनि खे सम्झणु खपे त पीपल्स पार्टी सिंध जे क़ौमी हक़नि जी हिफ़ाज़त न पई करे, पीपल्स पार्टी मौक़े परस्ती करे पई। सिंधी आवाम खे पंहिंजी पूरी ताक़त सां इन जी मज़ामत करणी पवंदी, तॾहिं जिन छुटंदी। जे केनाल हिकु दफ़े ठही विया ऐं पंजाब जा रेगिस्तान आबाद थी विया त सम्झो सखर खां हेठि पाणी जो फुड़ो कोन ईंदो ऐं सिंध जेका आहे मौत जी वादी थी वेंदी। ॾिसो सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो पिया, अॼु मां तव्हांजे घारे में असांजो जलसो कोन्हे पर घारे मां गुज़री साकरे वञा पियो त ही नौजवान जा जोश ख़रोश तव्हां ॾिसो पिया। जेको ग़रीब ऐं महिनतकश तबिको आहे, हारी विचोले तबिके जो माण्हू आहे, मलाह मच्छी मारींदड़ ग़रीब हल्को आहे, उहे समूरा असां सां गॾु मैदान ते निकितल। इहो अवाम दुश्मन बिल ज़मीर जी कलम जी आज़ादी खे क़ैद करण जी कोशिशि आहे। असां नी मज़मत था कयूं, इनखे फिलफो रद्द कयो वञे। डॉक्टर साहब तव्हां एसटीपी ज़बरदस्त जदोजहद कई आहे, हड़ताल कई, मुख़्तलिफ़ शहर ऐं ब्लॉक कयूं, कराची में बि तव्हां वॾी रैली कढी, पर हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां त जिते सिंध जो दरिया बचायो कमेटी जेका आहे जंहिंमें ॿियूं तंज़ीमूं कॉन्फ्रेंस शामिल आहिनि, तव्हां उन्हनि सां गॾियल जदोजहद न पिया कयो। अलॻि तरीक़े सां तव्हां अकेले सिर्फ़ु जदोजहद त तव्हां शानदार कई आहे, पर हुननि सां गॾु न बीहण जो सबबु छा आहे? ॾिसो सबबु कुझु कोन्हे। हींअर इब्तिदाई ही वार्मअप मूवमेंट आहे माण्हुनि खे जाॻाइण वारी। हर को पार्टी पंहिंजे पंहिंजे ज़िम्मेवारी सां क़ौम खे जाॻाए पियो। जॾहिं क़ौम खे जाॻाए तयारु करे वठंदासीं त जॾहिं एक्शन जो वक़्तु हूंदो इंशाअल्लाह सभु जमायतूं गॾु हूंदासीं। हुन वधीक चयो त सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जी जियापे जो मसइलो आहे, पाणी पीअण लाइ न आहे, माण्हू परेशान आहिनि। सिंध दरिया जे पाणी जो ॿियो को ज़रियो न आहे। असां सभु रोडनि ते आहियूं। सिंध दुश्मन ऐं अवाम दुश्मन मनसूबा रद्द कया वञनि। एसटीपी 4 महीननि खां मुसलसल जदोजहद में आहे। हुन चयो त हुक्मरान सिंध जूं ज़मीनूं बंजर करणु चाहिनि था, पर सिंध जो अवाम मज़ामत कंदो त उहे केनाल सां गॾु हुक्मरान बि दूर थी वेंदा। पीपी सेनेट क़ौमी असेंबली ऐं सिंध असेंबली मां करारदाद छो नथी पास कराए? वफ़ाक़ी हुकूमत जे मामलनि में पीपी हिसेदार आहे। पीपी बिलावल खे वज़ीर आज़म बनाइणु चाहे थी। वज़ारत उज़्मा खां सिंध मथे आहे। बच्चनि खे उन बुख विघे मारणु था चाहिनि। हुन चयो त पीका कानून मुल्क जी तारीख़ जो कारो कानून आहे। उन कारे कानून ज़रिए मीडिया ते पाबंदी हणी अवाम जी आवाज़ खे दॿाइणु थी चाहे।